ईअं ई थींदो। बाबा साईं असांजे ॻोठ में 3 ज़ातूं रहनि थियूं। उन्हनि मां हिकु ज़ात ॾाढी ॾिंगी आहे। उन्हनि सां असांजो इख़्तिलाफ़ कॾहिं बि ख़तमु नथो थी सघे। हाणे असांखे ज़ातियुनि मां निकिरी हिकु क़ौम बणिजणो पवंदो। तव्हां कोशिशि कयो त तव्हांजा उन्हनि सां इख़्तिलाफ़ ख़तमु थियनि। जेकॾहिं तव्हांजा इख़्तिलाफ़ ख़तमु नथा थियनि त मूंखे ॿुधायो, मां पाण अची तव्हांजा उन्हनि सां इख़्तिलाफ़ ख़तमु कराईंदुसि। बाबा साईं, ये नंढा वॾा इख़्तिलाफ़ त असां में बि रहनि था, पर कॾहिं सियासी कॾहिं मज़हबी। सॼो साल असां हिक ॿिए जो मरणो पढ़णो खाई ख़ुशि हूंदा आहियूं। मूंखे सम्झ में नथी अचे का। मुराद खे मीर शानवाज़ी संभाले वठंदो, असां ॿियो कमु करे था वठूं। वापसि अची उन बारे में तोसां सलाह ज़रूरु कंदुसि। ठीकु आहे सोट, मूंखे तुंहिंजी वापसीअ जो इंतज़ारु रहंदो। अदा ककर तबियत जो भली तेज़ हुजे, पर दिल जो ॾाढो भलो आहे। तमामु जल्द हुन जी कावड़ ख़तमु थी वेंदी। हू कुझु ॾींहं तो मथां कावड़ ज़रूरु कंदो, पर असां हुनखे सम्झाए वठंदासीं। मर्द त पाण में विढ़िया आहिनि, खून उन्हनि कया आहिनि, उन में तुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? छो तोखे हरूभरू सज़ा ॾिनी वञे? हिन खां वधीक मूंखे ॿी कहिड़ी सज़ा मिलंदी जो मूंखे धारनि में उछलायो वियो? जॾहिं तूं अदा सां जुड़िजी वई आहीं, पोइ असां धारिया न आहियूं रहिया। धीअ, तूं हाणे हिन घर जी भातियाणी आहीं। जेको बि तुंहिंजो हिन घर में हक़ बणिबो, असां तोखे वठी ॾींदासीं। अदा जे तरफ़ खां तूं को बि ख़ौफ़ न कर। मां ऐं अम्मा तोसां गॾु आहियूं। पुट मंसूर, तूं छा थो सम्झी त हिन क़ौम खे हुन जा हक़ ॾियारण में कामयाब थी वेंदे? को बि फ़र्द वाहिद अकेलो माण्हू इनकलाब नथो आणे सघे। जॾहिं त इनकलाब जी राह हमवार माशरे जी बुरायूं कंदियूं आहिनि, ऐं असांजे माशरे में हाणे बुरायूं एतिरियूं वधी वियूं आहिनि जो हाणे इनकलाब अणटार आहे। बाबा, इनकलाब रत घुरंदो आहे, छा ही क़ौम रत ॾियण लाइ तयारु आहे? ईअं न आहे अदर, त असां पंहिंजे हथनि में हथियार खणी चीगवेरे जीअं गोरीला ग्रुप ठाहे रत आहियूं। इनकलाब त ख़ामोशी सां बि अची सघे थो। जेकॾहिं ही क़ौम पाण में मुतहद थी कुझु ॾींहंनि जे लाइ पंहिंजो पाण खे घर ताईं महदूद रखे त छा इनकलाब नथो अची सघे? पर असल सबबु आहे त असां पंहिंजो नुक़सानु बर्दाश्त नथा करे सघूं। हर दुकानदार, वापारी ऐं मज़दूर तबिको इहो ई चए थो, जेकॾहिं हफ़्ते ताईं असां पंहिंजे घर में महदूद हूंदासीं त असांजो हज़ारें रुपए नुक़सानु थींदो। इहो नथा सोचूं त असांजी क़ौम जो केतिरो रोज़ नुक़सानु थो थिए। असांजा असां भुॻड़नि जी बुठ में नीलाम कया था वञनि, ऐं असांजे क़ौमी ख़ज़ाने खे ॿिन्ही हथनि सां लुटियो थो वञे पियो। पोइ इन्हनि खे केरु रोके थो? इहो रोकणो कंहिं ॿिए खे न आहे, इनखे तूं सां ई रोकींदासीं। माजिद, इहो न सोच त असां तोखां डिॼी विया आहियूं। तुंहिंजो भाउ मीर शानवाज़ ख़ान जो कमदार आहे, तॾहिं तोखां माफ़ी पिया घुरूं। मोतबर जेकॾहिं डिॼो नथा त माफ़ी छाजी घुरो था? असां नथा चाहियूं जो हिकु ई ॻोठ में रहूं, हिक ॿिए सां नफ़रतूं वधियल हुजनि। जनरो जनरे सां गॾियो पियो आहे, पोइ बि असां हिक ॿिए ते मुंहुं सुॼायो वठूं था। हिक ॿिए जी मदद कयूं। जेकॾहिं मदद नथा करे सघूं न त पोइ नफ़रतूं बि न हुजनि। इन करे असां तोखां हथ जोड़े माफ़ी था घुरूं, असांखे माफ़ करे छॾ। मां तव्हांखे माफ़ कयुमि। माजिद, ईअं न, भाकुर पाए दिलि सां माफ़ करे छॾ। अॼु खां पोइ असां हिक ॿिए खे दुखनि सुखनि में साथ ॾींदासीं। पाए तव्हां ॿिन्ही खे माफ़ कयो आहे। महिरबानी। अॼु तुंहिंजे सौटनि जी कोर्ट में हाज़िरी हुई। जांच करी हा त राज़न वारा लिखी ॾेई आया या कोन? बाबा, कोर्ट वञण जो इरादो हुयो, पर हिते सोट पीरल खे केरु संभाले? जेकॾहिं मां होॾे निकिरी वञा हा त? छा थो चए पीरल? त जा पीरल खे त संभाले वियो आहियां। जेकॾहिं सोट वॾो ॿाहिरि आयो त हुनखे केरु संभाले? जॾहिं मुराद खे इहा ख़बर पई त उन जी ग़ैर मौजूदगी में उन जी भेण जो निकाह उन जे दुश्मन सां थियो आहे, त पोइ ॿुधाए भला मुराद खे केरु रोकींदो? बाबा, मूंखे ख़बर आहे त सोट होश विञाए पहिरीं मूं ते चढ़त कंदो, पर सवाइ सब्र करण जे असां वटि ॿी का बि वाट न आहे। सब्र करे असां सोट जी कावड़ खे बर्दाश्त कंदासीं। इहो त हर माण्हू ॾिसे थो पियो, पंहिंजा क़ीमती असासा लुटजंदे ऐं क़ौमी ख़ज़ाना ॿिन्ही हथनि सां लुटजंदे। पर पुट मंसूर, तूं ऐं मां छा करे सघंदासीं? इहो ई सबबु आहे अम्मा साईं त असां अकेले जा शिकार थी विया आहियूं। हर माण्हू इहो ई सोचे थो त मां छा करे सघां थो, पर माण्हू इहो कोन था सोचनि त मूंखे करिणो छा आहे।
को साथ दे या न दे, पर मूंखे त पंहिंजो फर्ज़ पूरो करणो आहे न। जॾहिं इहो माण्हुनि में जज़्बो जागी पवंदो ऐं अकेलाई वारो इहो ख़ौफ़ ख़तमु थींदो न, त पोइ ॾिसां मां साण हिते लखनि जो मजमो गॾु थींदो। मञा थी पुट त हर माण्हू इन ॻाल्हि खे सम्झे थो त हू अकेलो आहे, ऐं अकेलो माण्हू त कुझु बि नथो करे सघे। पर पुट उन्हनि में इहा हिमत केरु पैदा कंदो त हू अकेलाईअ खां ॿाहिरि निकिरनि। अम्मा साण उन्हनि खे इहा हिमत न तव्हां ॾींदो ऐं न ई मां ॾींदुसि। उन्हनि खे इहा हिमत करणी पवंदी ऐं पूरी हिमत सां हक़ ऐं सच जो नारो हणी पंहिंजे हक़नि लाइ उन्हनि खे ॿाहिरि निकिरणो ई पवंदो। ऐं ॿाहिरि निकिरण खां पोइ असांखे पोइते लोणो हणी न आहे ॾिसणो। जेकॾहिं असां पोइते लोणो हणी ॾिठोसीं न त असां पाण खे अकेला पाईंदासीं, ऐं जेकॾहिं असां पोइते लोणो न हणंदासीं त पोइ असांखे ईअं महसूसु थींदो त असांजे पोयां लखनि जी तादाद में मजमो असां सां गॾु आहे, ऐं इहा हिमत असांखे ई करणी पवंदी। अम्मा साईं, मामिरियो अचे अदा मानी। भला ॻाल्हि त ॿुध, वो अंधी आ, मंदी आ या टुंडी आ जो तूं मानी खणी आई आहे? अदा भाॼी मानी तोखे पंहिंजे हथनि सां खाराईंदी, पर 2-3 ॾींहं सब्र कर, उहो पाण खे संभाले वठे। हिते सॼो ॾींहुं छोरी जो रोज़ ॾाढो लॻो पियो आहे। मूं छोरी खे सम्झायो आहे त रोज़ ॾाढे मां कुझु न मिलंदो ई, पोइ बि छोरी इहा सम्झे नथी। जॾहिं हुनखे न 2-3 मुकूं कंध वारियूं हणंदे न, या पाणे ई सम्झी वेंदी। ये 2-3 मुकूं तोखे न वणे, न्याणीअ जे ख़िलाफ़ कन थो भरी छोकिरे जा। बाबा सही थो चवे, हाणे रोअण पिटण में छा वरंदुसि? जेको थियणो हुयो सो थी वियो, पर जेकॾहिं हाणे पाण खे न संभालियई त पोइ पादर त खाईंदी न। अदा मां भाॼाई खे सम्झाईंदसि, उहा सम्झी वेंदी। अजायो पंहिंजा होश ख़ता न कयो। मां हिन घर जो माहौल सही ॾिसण थो चाहियां, ईअं न थिए जो मां पेर रखां ऐं रोज़ वारो हुजे। जेकॾहिं तव्हांखे रोअण जो एतिरो ई शौक़ु आहे न त सभु कुझु ख़तमु थी वियो। ॿुधाए त छा ख़तमु थी वियो? ॿुधाए त मुंहिंजे चैन वञण खां पोइ तव्हां ते कहिड़ो ज़ुल्म थियो आहे? ॿुधाए न मुंहिंजा भाउ। अदा मूं में हिम्मत न आहे जो मां तव्हांजे अॻे हक़ीक़त बयानु कयां। कुझु भॼाई का नथी किथे आहे? मरियम, ॿुधाए मरियम, ॿुधाए सर्दी किथे आहे? ॿुधाए मरियम, ॿुधाए। किथे तुंहिंजे ॿुधाइण खां अॻु में मुंहिंजी दिलि अंदर जो अंदर में फाटी पवे। ॿुधाए त मुंहिंजी सिकी लधी भेण किथे आहे? दुश्मन जे दर ते। साईं हथ थी ॿधाए, न वञ साईं। मां चवां थो हटी परे थी। मूंखे ख़बर आहे बाबा, हिन वक़्तु सभ खां पहिरियां सोट जो रुख असां तरफ़ थींदो। उहो असांजे मथां केतिरो बि नाराज़ छो न थिए, असांखे केतिरो बि घटि वधि छो न ॻाल्हाए, पर असां सभिनी खे ख़ामोश रहणो आहे। केर बि पंहिंजी सफ़ाई में हिकु लफ़्ज़ न कढंदो। पर अबा मुराद खे हक़ीक़त हिन वक़्तु असांजा के बि दलील सोट ते असरु कोन कंदा, ऐं हिन वक़्तु ताईं भाॼाई मरियम सोट खे समूरा तफ़सील ॾेई चुकी हूंदी, ऐं उन खां पोइ सोट क्रोध में हेॾां अची निकिरंदो। पोइ छा असांजा दलील सोट जी कावड़ ई असांजे विच में दीवार खड़ी करे सघंदा? न अमा न। तेसीं ताईं असां सभिनी खे ख़ामोश रहणो आहे, जेसीं ताईं सोट जे अंदर जो समूरो क्रोध उन जे वजूद खां ॿाहिरि नथो अचे।
रोकियो ककर के रोकियो छड़े मुके ककर छड़े में छड़े कर होश कर आराम आ जवाब थावे छड़े मुके कर होश कर आराम मुके छड़े मुके कर छड़े मुके छड़े होना जल्दी न मना करे छड़े छड़े ओ संभाल मालू न खिलाए तो के रोकियो ना मालू न खिलाए कहीं न सजो गोट के दे हलो हलो न चढ़ी तुझे कैके भी न चढ़ी तुझे कहीं के बख्श न कबो बिनी के मारिंदा सी बिनी के मारिंदा सी पर होश में कहीं के नहीं निकलनो गोट भी कद नहीं कलो क्या समझू याद रखो जेकॾहिं असां होश विञायूं न त सॼो गोट असांजे मथां थुकींदो बाबा सोट हाणे दुश्मन ॾाढो कंदो ऐं मां सोट खे दुश्मन जे मुंहं में नथो छॾे सघां पर पुट मां सोट हाणे रुकण वारो आहे न रुकंदो पकड़ियोसीं सोटिया तो वक़्तु इहा ॻाल्हि लिकाई बग़ैर इहो सबूत ॾिनो आहे बस सोट बस मां बेगैरत न आहियां पर तूं पंहिंजो होश विञाए वेठो आहीं न तोखे वॾे जी इज़त न तोखे नंढे जो एतिराम तूं सभु कुझु विसारे वेठो आहीं